दोस्तों काफर सब गॾिजी विया आहिनि। फ्रांस में हिकिड़े खबीस स्कूल में लेक्चर पियो ॾे। लेक्चर ॾींदे हुजूर जे शान में गुस्ताखी कई। मदीने वारे साईं जे शान में बेअदबी जा लफ़्ज़ ॻाल्हाई। वरी हिकिड़ा कार्टून खणी आयो छोकरनि खे ॾेखारी। हो त उहे बदकलामी करे वियो, पर उन शहर फ्रांस जे उन शहर का 100 किलोमीटर परते अब्दुल्ला नाले हिकिड़ो शख्स हुयो। उन जो ॿुधो त फलाणे स्कूल में मास्तर हिकिड़े मुंहिंजे महबूब जे शान में बेअदबी कई आहे। हुतो 12 इंचनि जो छुरो खणियो, खंजर खणी पंहिंजे अंदर निकाए ऐं उन शहर में आयो। पुछा कईं त इहो स्कूल किथे आहे, इहो माण्हू किथे आहे। पुछाए उते अचे रहियो हिकिड़ो ॾींहुं। पुछाईंदे ख़बर पई त इहो मास्तर इहो थो वञे। गलीअ में पी अचे जो छुरनि सां वरतईसि त उखड़ मारी। चईं त जेके मुस्तफ़ा जे शान जी बेअदबी थो करे उनखे दुनिया में रहण जी का ज़रूरत न आहे। उन जे गिचीअ ते हे सिर साबित न ही रहणो। जेको बेअदब आहे, गुस्ताख आहे, उन जी सज़ा मौत मारे छॾींसि। हाणे उन जे मरण ते जेको फ्रांस जो खबीस सदर आहे, फ्रांस जो जो बादशाह हुआ, उन खबीस ऐलान कयो त जेकी भी सरकारी इमारतूं उन्हनि ते हुजूर जा कार्टून लॻाया। उन बेअदबी वारा कार्टून सॼे मुल्क में लॻाया अथनि। उन ते सॼी दुनिया में एहतजाज थी रहियो आहे। असांजे वज़ीर आज़म बि एहतजाज कयो आहे, पर तुर्की जो सदर उर्दुगान उनखे उन मुड़साणो ऐलान कयो आहे। चए थो त इहो जेको फ्रांस जो सदर आहे हिनखे गिदू पदर में मोकिलियो। चरियो थी वियो आहे, हिनखे गिदू पदर में मोकिलियो। जेके नबी जे शान इज़त ऐं अज़मत जी ख़बर न आहे, इहो पागल थी वियो आहे। हिनजे दिमाग़ जो इलाज करायो। मुंहिंजा दोस्तों, उन ते सॼी दुनिया जा मुस्लमान एहतजाज करे रहिया आहिनि। होॾो दुनिया वारा वरी काफ़र उन्हनि सां गॾिजी पिया आहिनि ऐं मुस्लमान सॼी दुनिया में हुजूर जे नामूस जे लाइ उथी खड़ा। हाणे काफ़र हेॾो ज़लालतूं ऐं शरारतूं पिया कनि। असां सुन्नी पाण में या रसूल अल्लाह चवण वारा, हो हुन जो पीर जो मुरीद, हुन जो मुरीद, धड़ेबाज़ी, हुन हिक ॿिए में इख़्तिलाफ़ करे पंहिंजा हिक ॿिए में वेछा विझी रहिया आहियूं। दोस्तो, अॼु वेछा विझण जो टाइम न आहे। अॼु सभई गॾिजी करे या रसूल अल्लाह जी जो नारो हणो त आशिक़नि जा हियांव ठरनि ऐं बेअदबनि जा सीना सड़नि। तव्हां छा था चओ? जेकॾहिं एहतजाज जो सॾु मिले त तव्हां बि निकिरंदो मैदान में। ये वेछा ख़त्म करे सुन्नी सभु मुत्तहिद थी करे मुंहिंजे महबूब जो मीलाद मल्हायो। हाणे हिकिड़े माण्हू वहाबिन मां शादी करे वहाबिन खे बि मुस्लमान कई। असांजे मसलक खे नुक़सान त न थियो, असांखे त फ़ाइदो थियो न। का हिकड़ी औरत वो नंढी असांजे निकाह में आई, असां वटि सुञाणी थी न। उन ते एहतजाज छा जो, उन ते बाइकाट छा जो? जेको या रसूल अल्लाह चवण वारो आहे, साओ झंडो खणी हलण वारो आहे, सो असांजो साईं आहे। छा जो इत्तेहाद रखंदो, सुन्नी पाण में मोहब्बत रखंदो। अल्लाह करीम जल्ल शानो शान हुजूर जे इश्क में जियारे, हुजूर जे इश्क वारो मौत नसीब फरमाए। जे मरूं त मुस्तफ़ा जो चेहरो निगाहुनि जे साम्हूं